नासरीन कोटड़ी का ख़बर शामिल कंदासीं। बंद पयल CIA सेंटर ॿीहर बहाल थी वियो आहे। नेक मोहम्मद खोसे खे इंचार्ज मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। 17 जुलाई 2021 ते पुलिस एहलकार 72 किलो चर्स कराची मुंतकिल करण दौरान गिरफ़्तार थिया हुआ। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोटड़ी खां बंद पियल CIA सेंटर ॿीहर बहाल थी वियो आहे। नेक मोहम्मद खोसे खे इंचार्ज मुक़ररु कयो वियो, जॾहिं त नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। 17 जुलाई 2021 ते पुलिस एहलकार 72 किलो चर्स कराची मुंतकिल करण दौरान गिरफ़्तार थिया हुआ। ख़बर के हवाले से नासरीन अवां खे अपडेट क्यों पिया। कोटड़ी खां बंद पियल CIA सेंटर ॿीहर बहाल। नेक मोहम्मद खोसे खे इंचार्ज मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। 17 जुलाई 2021 ते पुलिस एहलकार 72 किलो चर्स कराची मुंतकिल करण दौरान गिरफ़्तार थिया हुआ। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन कोटड़ी खां बंद पियल CIA सेंटर ॿीहर बहाल थी वियो आहे। नेक मोहम्मद खोसे खे इंचार्ज मुक़ररु कयो वियो, जॾहिं त नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे धरती TV जे रिपोर्टर एजाज़ मुगल सां। जी एजाज़, वधीक छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, SSP जामशोर तारिक नवाज़ ज़ाब्तनि जी खिलाफ़ वर्जी कंदे सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद खोसे खे CIA इंचार्ज जामशोर मुक़ररु करे छॾियो। अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त CIA इंचार्ज जी पोस्ट जेका DSP रैंक ऑफिसर जी आहे, पर SSP जामशोर सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद खोसे मसां एतिरो त महिरबान आहे जो OPS ते सब इंस्पेक्टर खेस खे मुक़ररु कयो वियो आहे। अवां खे गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदा हलूं त 2021 में चेस स्मगलिंग केस में एहलकारनि खे गिरफ़्तार करण बाद CIA सेंटर खे सील कयो वियो ऐं CIA सेंटर जे मालखाने मां वॾी मिक़दार में चेस कढी जे बूथ पैसनि थाने ते विकिरण लाइ खयो वियो त पुलिस जेको आहे सो हुते उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं 73 किलो चर्स हथ कयो वियो। गिरफ़्तार एहलकारनि में मोहम्मद याकूब, गुलाम अब्बास, एजाज मल्ला, अब्दुल हमीद राहिब समेत CIA इंचार्ज निसर भट्टी ऐं मालखाने जो मुंशी अब्दुल जब्बार खिलाफ़ नार्को केस पिणु दाख़िल कयो वियो। जंहिं ते चेस स्मगलिंग केस में अॻूणे MNA सिकंदर रापोटो जो भाउ सरवर रापोटो ऐं मुंशी असगर पिणु मुख्य किरदार हुआ। जॾहिं त चेस स्मगलिंग केस में CIA एहलकारनि जे मुलवस हुजण बाद उन CIA सेंटर खे बंदि कयो वियो ऐं समूरनि एहलकारनि खे जेको आहे लाइ नाज़िर पिणु कयो वियो ऐं ADI जे हैदराबाद सरवर रापोटो ऐं असगर पवार खे बरतरफ़ कयो ऐं उहे जेके आहिनि सो गिरफ़्तार न थी सघिया हुआ ऐं सिंध हाई कोर्ट मां चेस स्मगलिंग केस जेके ॿई मुख़्तलिफ़ जवाबदार हुआ उहे ज़मानत ते आज़ाद हुआ। जंहिं ते गिरफ़्तारी बि उन्हनि जी न थी सघी ऐं जेके जवाबदार गिरफ़्तार हुआ हिन वक़्त ताईं जेके आहिनि सो जेलनि में आहिनि। वाज़े रहे त नओं CIA इंचार्ज मुक़ररु थियण सबबि सब इंस्पेक्टर ने कुझु खोसो ॿ भेरा अॻु मुअतल ऐं नौकरी तां पिणु बरतरफ़ थी चुको आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी एजाज़ तफ़सील ॾियण जे लाइ।